घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज घोटकी में नए साल 2026 जे मौक़े ते कॉलेज जे उस्तादनि अमले जी पहिरीं मीटिंग कॉलेज जी प्रिंसिपल प्रोफेसर अब्दुल हफीज़ दायूं जी सदारत हेठि मुनक़िद थी। मीटिंग जो आगाज़ सीनियर प्रोफेसर अब्दुल बासित ईंदड़ पारां तिलावत कलाम पाक सां कयो वियो, जॾहिं त मीटिंग जी कार्रवाई स्टाफ सेक्रेटरी प्रोफेसर परवेज़ अहमद चाचड़ हलाई। मीटिंग दौरान शागिर्दनि जे तइलीमी बेहतरी ऐं तदरीसी मामलनि ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं। प्रोफेसर साहिबान ते ज़ोर ॾिनो वियो त कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट सिंध जे मुक़ररु कयल पैटर्न मूजिबि शागिर्दनि खे एमडी ऐं एकेड इम्तिहान जी तयारी कराई वञे, जीअं बहितर नतीजा हासिल करे सघजनि। मीटिंग में शिरकत कंदड़नि हिन अज़म जो इज़हार कयो त हिन क़दमनि सां न रुॻो शागिर्दनि जो मुस्तक़बिल रोशन थींदो, पर उस्ताद जी पेशेवराना साख ऐं इदारे जो वक़ार पिणु वधंदो। आख़िर में नए साल जे मौक़े ते शागिर्दनि, उस्तादनि ऐं इदारे जी कामयाबी ऐं तरक़ी लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।